रबड़ ये ज़ालिम हारे असा की त सिंधा वञण कोन ॾींदा कॾहिं। मीरा जेकॾहिं सच में सुभाणे ॻाल्हियूं आहिनि त मूंखे पूरी पक आहे त रईस असांखे छॾाइण जी ॻाल्हि ज़रूरु रखंदो ऐं उन मथां इहो ज़ोर ॾींदो त उहो असांखे आज़ादु करे। पर जेका ॻाल्हि उठे गई त ही हलंदड़ ॻाल्हियुनि जे विच में रईस खे मारींदा रबन जेकर इहे थियो पोइ त मीरा हितां तुंहिंजो ऐं मुंहिंजो बि लाश निकिरंदो। मालिक सहीरन ज़ालिमनि खे तमामु ड्रिगो रसो ॾेई छॾियो आहे। न ॼाण कॾहिं ही रसो तंग थींदो ऐं इहे ज़ालिम पूरा थींदा। असां सां इंसाफ़ थींदो, ज़रूरु थींदो। मालिक जे घर देर आहे पर देर न। रबन मूंखे बि पंहिंजे मालिक जी ज़ात मथां पूरो भरोसो आहे त हू ज़ालिमनि खां उन्हनि जी कए जो हिसाब ज़रूरु वठंदो। हा मीरा, मालिक साईं उन्हनि सां हिसाब ज़रूरु कंदो। मुंहिंजे दिलि में हिकिड़ी हसरत रहियल त हिकु चकर हितां आज़ादु थी निकिरां, पोइ हिन ज़ालिमनि खां हिसाब मां वठां जिन तुंहिंजे मथां एॾा ज़ुल्म कया आहिनि ऐं उन ज़ुल्मनि जे ज़रे ज़रे जो हिननि खां हिसाब वठां। रबन मां त मालिक खां हाणे इहा दुआ घुरंदी आहियां जेकर आज़ादी मिले तॾहिं बि गॾु ऐं जेकर न मौत अचे तॾहिं बि। आमीन मीरा, दुआ ज़रूरु क़बूल थी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।